हमेशह असां हूंदासीं अवां सां गॾु हर आचर ते अवां जे इलाइक़े जे अहम मसइलनि ते रोशनी विझंदड़ सियासी समाजी अॻुवाननि तोड़े सीनियर सहाफ़ियुनि सां गॾु ॾिसण न विसारींदा प्रोग्राम इलाइक़ाई मसइला सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध अजरक न्यूज़ ते। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो मेज़बान रज़ाई तैन। अॼु इलाइक़े मसइला प्रोग्राम में मौजूदु आहिनि ॾखण खां सीनियर उस्ताद ऐं सोशल वर्कर साईं निज़ामुद्दीन सोलंकी ऐं हेड टीचर साईं ग़ुलाम अली सांगी। अचो त उन्हनि सां तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं निज़ामुद्दीन सोलंकी ऐं साईं ग़ुलाम अली सांगी, तव्हांजो मां तुराए थो वञा तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में शिरकत कई। साईं निज़ामुद्दीन सोलंकी, सभु खां पहिरियों मां तव्हांजी सुवाल पुछां थो त सरकारी स्कूलनि जी तालीम ऐं प्राइवेट स्कूल जी तालीम में कहिड़ो फ़र्क़ु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी वॾी महिरबानी रिज़वान फ़हीम साहब जो असांखे तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम में जेको आहे मदू कयो आहे ऐं तव्हांजो जेको सुवालु आहे त सरकारी स्कूल जेके आहिनि उन्हनि में ऐं प्राइवेट स्कूलनि जी तालीम में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त मां इहा ॻाल्हि जेको आहे हिते कंदो हलां तव्हांजे ॼाण में। जेके बि असांजा सरकारी स्कूल आहिनि उनमें तमामु सीनियर उस्ताद जेके हिन वक़्तु जेके पंहिंजे हवाले सां तालीमी क़ाबिलियत जे हवाले सां ऐं जेके उन्हनि जूं डिग्रियूं आहिनि जीअं BEd आहे, PTC आहे ऐं CT वग़ैरह आहे या MEd आहे, इहे सभु उस्ताद उते आहिनि। ऐं जेके प्राइवेट उस्ताद आहिनि उहे असां वटि वञी तालीम हासिलु करे जेके वधि वधि मैट्रिक या इंटर ताईं ॿार जेके आहिनि उहे ई वञी उन्हनि स्कूलनि में पढ़ाइनि था। इन में इहो ई फ़र्क़ु आहे त असांजी जेका तालीम आहे उहा मयारी आहे, लेकिन गवर्नमेंट इन ॻाल्हि ते ध्यानु नथी ॾिए त उते जेके बि असांखे पंहिंजे जेको आहे सो सरकारी स्कूलनि में जीअं त असांखे जेको आहे सो फर्नीचर जी सख़्तु ज़रूरत आहे, उते उस्ताद जेके आहिनि उन्हनि जी खोट खे पूरा नथो कयो वञे ऐं जेको मटीरियल जेको आहे सो तालीम खे बहितर करण जे लाइ जंहिंमें जेको आहे सो असांखे कंप्यूटर लैब वग़ैरह इहे नथियूं ॾिनियूं वञनि। ऐं तव्हां ॾिसंदव त असांजे इलाइक़े जे अंदरि केतिरा अहिड़ा स्कूल आहिनि जिन जूं बिल्डिंगियूं जेके आहिनि से नापूरियूं आहिनि ऐं उनमें जेको आहे सो कंहिंखे त काई जेको आहे सो माना चौधीवारी कोन्हे को, किथे जेको आहे सो वॉशरूम न आहिनि। तमामु हिकिड़ो नाक़िस सिस्टम आहे असांजे तालुके जे अंदरि ऐं उनमें जेको आहे सो सभु जेके आहिनि से इन्हनि शयुनि खे असां जेको आहे सो हर वक़्तु मथे बि ॿुधाईंदा रहूं था। तालीम खे बहितर करिणो आहे त सरकारी स्कूलनि खे जेको आहे सो उन पोज़ीशन में आणियो, लेकिन उहे जेके आहिनि से हिन ॻाल्हि ते कोन था ध्यानु ॾियनि। ऐं असांजी पोइ बि जेको आहे सो बेसिक जेका तालीम आहे उहा आहे तव्हांजी प्राइमरी पंहिंजी जेको आहे सो लैंग्वेज। जेसि ताईं असां जेको आहे सो मदर टंग में जेको आहे सो भड़ न थींदासीं तेसि ताईं असां जेको आहे सो ॿियनि ॿोलियुनि खे जेको आहे नथा पढ़ी सघूं। ऐं तव्हां जेके ॾिसंदव प्राइवेट जे स्कूलनि में त उते हिकिड़ो रिटे वांगुरु पढ़ायो थो वञे, जेका ABC, A फॉर एप्पल, B फॉर बुक आहे, जेका ॿार जेको आहे सो सिर्फ़ु पंहिंजे ज़हन ते रखे थो, लेकिन उनखे पंहिंजी मदर टंग में जेका काई शइ नथी पढ़ाई वञे। इहो वॾो फुक़दान आहे। इहो ई सबबु आहे जेसि ताईं असां जेको आहे सो प्राइवेट स्कूलनि में पंहिंजे ॿारनि खे जेका सुठी तालीम ॾियणी आहे त पहिरियों असां पंहिंजे जेको आहे मदर टंग में उनखे जेको आहे पढ़ कंदासीं, तॾहिं जेको आहे असांजी तालीम बहितरीअ तरफ़ वेंदी ऐं ॿार जेको आहे सुठे तरीक़े सां पढ़ी सघंदो। लिहाज़ा मुंहिंजी जेको आहे सो इहो ई रायो आहे त स्कूल जेके गवर्नमेंट जा आहिनि पंहिंजे ॿारनि खे जेको आहे स्कूलनि में जेको आहे सो दाख़िल कयो वञे। प्राइवेट इदारनि जा हिन वक़्तु बि असां ॾिसूं था, ख़ुसूसन मां जेको आहे सो पंहिंजे ॾखण जे शहर जे प्राइमरी स्कूल में पढ़ायां पियो ऐं 20 साल में तजुर्बो आहे। उते जेके आहिनि से हिन वक़्तु प्राइवेट स्कूलनि मां ॿार जेके आहिनि से निकिरी करे असांजे स्कूलनि में वरी अचनि था ऐं वरी साॻियो ई जेको आहे सो असांजे एग्ज़ाम वग़ैरह वठूं था त उहो पंहिंजे जेको आहे सो पंहिंजी ॿोलीअ में भड़ न आहे। लिहाज़ा असांजो वॾो इहो जेको आहे सो फुक़दान आहे प्राइवेट स्कूलनि में त उते जेको आहे सो मदर टंग खे जेको आहे सो का अहमियत नथी ॾिनी वञे, सिर्फ़ु अंग्रेज़ी पढ़ाई थी वञे। ॿिए नंबर ते वॾे वॾी ॻाल्हि इहा ई आहे त उन्हनि स्कूलनि में ॻरियूं फीसियूं वरितियूं थी वञनि, जेके माण्हू आम माण्हू जेको आहे सो ग़रीब जो ॿार उहो अफोर्ड नथो करे सघे। ॿिए नंबर ते उहे स्कूल बि हिकिड़े नंढड़नि कमरनि ते मुश्तमिल आहिनि ऐं उन में सिर्फ़ु जेको आहे सो तव्हां तालीम त ॾेई सघो, लेकिन फिज़िकल जेका तालीम जॾहिं ॾिनी वेंदी आहे उहा तव्हां नथा ॾेई सघो। ॿारनि खे क़ैद करे वञी प्राइवेट स्कूलनि में विहारे था छॾनि, उहे तमामु नंढा स्कूल आहिनि जंहिंमें जेको आहे सो काई बि जेको आहे सो फिज़िकल नशो निमा ॿार जी नथी थिए। लिहाज़ा उहे ॿारनि जे लाइ ईअं सम्झो हिकिड़ो क़ैद खानो, ॿार उते काई बि जेको आहे एक्टिविटी नथा करे सघनि ऐं उहे गवर्नमेंट खे बि
ऐं प्राइवेट स्कूलनि जे मथां बि नज़र रखणु खपे, उन्हनि वटि काई बि सहूलियत हुजे। साईं गुलाम अली सांगी पहिरें नंबर तव्हां इहो सवाल पुछा कंदासीं त कोविड-19 जे दौरान तालीम ते कहिड़ा बुरा असरात पिया आहिनि? रिज़वान भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां हिन वीकली मस्त इलाइक़े जे इशूज़ ते हिकिड़ी गॾिजाणी कोठाई जंहिंमें तव्हां पंहिंजे इलाइक़े जे जेके सुठी मसइलत सोच रखंदा आहिनि उन्हनि में हर हिकु दोस्त खे मदू कंदा आहियो। असां तव्हांजा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां इलाइक़े में अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो इनिशिएटिव खयो आहे। जीअं त कोविड-19 जे हवाले सां न बल्कि पूरे सिंध में पर हिकिड़ो इंटरनेशनल इशू रहियो, मसइलो रहियो तालीम जे हवाले सां, त उते असांजी जेका तालीम आहे निहायत ई बुरा असरात उन ते मुरतब थिया आहिनि। पाकिस्तान में जेको लिटरेसी रेट आहे उहो 54 खां 56% जेको लिटरेसी रेट आहे। जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं उन में पंहिंजे सूबे सिंध जी, त असांजे सिंध सूबे में जेको लिटरेसी रेट आहे उहो अॻिली जेका IBA जूं टेस्ट थियूं हुयूं उन रिपोर्ट मुताबिक़ 24% आयो आहे असांजो लिटरेसी रेट, जेको माना तमामु घटि आहे, हिकिड़ो अणहूंद अटे में लूण जेको बराबरि आहे। उन हवाले सां वरी हेॾो सारो जेको लंबो प्रोसेस थी वियो जंहिंखे ॿार स्कूलनि खां परे रहिया, इन जा तमामु घणा जेके असर आहिनि उहे असांजे ॿार ते मुरतब थिया आहिनि। उन में गवर्नमेंट हिकिड़ो स्टेप खयो जेको हफ़्ते में हिकिड़े क्लास खे घुराए करे उनखे होमवर्क ॾिनो वञे। इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम हुयो पंहिंजी जॻह ते, हिकिड़ो अणहूंद नथा वठनि त असांजे स्कूलनि में मयारी या बहितर तालीम थिए। ख़ुशूसन मां चूंडियल नुमाइंदनि खे बि हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, ऐं ख़ुशूसन असां ग़रीब माण्हुनि जे लाइ पहिरियों त जेको आहे सो तालीम आहे, ॿिए नंबर ते सिहत जेको आहे सो आहे। इन में जेके असां वटि अस्पतालूं ऐं स्कूल आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशूसी उन्हनि खे टाइम कढणो पवंदो। इहे अचे असांजे जेको आहे उन्हनि स्कूलनि जी हालतुनि खे ॾिसनि जेके तमामु ज़बरुन हालीअ जो शिकार आहिनि। उते उस्तादनि जी केतिरी खोट आहे, उते ॿारनि खे कहिड़ियूं जेके इन से परेशानियूं आहिनि, कोविड जे हवाले सां उते कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी जेको आहे ज़रूरत थी पवे, या जेको आहे सो ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं स्कूलनि में जेके इन से ज़रूरतूं आहिनि, इहे इन्हनि जे मथां ई जेको आहे डिपेंड थो करे त इहे स्टेक होल्डर्स असां वटि अचनि ऐं असांजे जेको आहे उन्हनि सॼे सिस्टम खे जेको आहे जांच करे मथे जेको आहे सो वञी ऐवाननि ताईं इहा ॻाल्हि पहुचाइनि त असांजे स्कूलनि जे अंदरि कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी जेको आहे बेसिक नीड आहे। लिहाज़ा मुंहिंजी गुज़ारिश आहे पंहिंजे स्टेक होल्डर तबके गड़ियासिन जे, जंहिंमें असांजा जेके इन से ऑफिशियल TO आहे ऐं ॿिया असांजे लाइ जेके बि मॉनिटरिंग जेको आहे सो रखिया विया आहिनि, उहे बि अची करे जेको आहे सो इन हवाले सां मथे रिपोर्टिंग कनि त असांजे स्कूलनि जे अंदरि ॿारनि जे जेको आहे सो हथनि धोइण लाइ काई बि जेको आहे सो माना हुते का ॻाल्हि कोन्हे का, उहे पंहिंजा हथ जेके आहिनि कहिड़े तरीक़े सां साफ़ु करे सघनि। छो जो हिन वक़्तु जेको कोविड जो जेको चकर हले थो, हिन में जेका इहा बीमारी जेका फैलिजी वई आहे पूरी दुनिया जे अंदरि तमामु वॾी SOP जे तहत असां वटि जेको आहे सो तालीम ॾिनी थी वञे, त उन्हनि जे लाइ इन्हनि जे मथां वॾी ज़िम्मेवारी थी अचे त उहे जेके आहिनि से अचनि पंहिंजे स्कूलनि में जेको आहे सो चकर हणनि ऐं उन्हनि खां जेको आहे सो उन्हनि जे बाबति जेको आहे सो उन्हनि खां पुछा कनि त भई तव्हांजे स्कूलनि में कहिड़ियुनि कहिड़ियुनि जेको आहे शयुनि जी ज़रूरत आहे त उन्हनि जो पूराओ थी सघे। इन सां हिकिड़ी बहितरी थींदी त आम माण्हू जेको आहे सो असांजे स्कूलनि में अचनि था, ख़ुशूसन गवर्नमेंट जे स्कूलनि में, उते आम ॿारनि खे कहिड़ी परेशानियूं आहिनि पंहिंजी तालीम खे जेको आहे सो हासिलु करण जे लाइ। जॾहिं इहे माण्हू ईंदा स्टेक होल्डर्स स्टेप्स खणंदा इन्हनि जे लाइ बहितर, त असांजी तालीम बि बहितरी तरफ़ जेको आहे सो थी सघे थी। मुंहिंजी वरी बि रिक्वेस्ट आहे पंहिंजे तालुके जे चूंडियल नुमाइंदनि खे, ख़ुशूसन MP MNA साहिब खे, आगा सिराज खान दुरानी खे, ऐं जेको आहे सो असांजो जेको आहे सो ॿियो MNA आहे घोंसपश मर साहिबु, इन्हनि खे जेको आहे असांजे स्कूलनि में अचणु खपे ऐं असांजे स्कूलनि जी जेको आहे सो हालति खे जेको आहे सो ॾिसणु अचे ऐं उन्हनि जे लाइ जेको आहे उपाउ वठनि। ॿियूं तरक़ियाती कम त थियनि था, लेकिन स्कूलनि खे डेवलप करण जे लाइ काई बि जेको आहे सो उन्हनि वटि का टाइम कोन्हे। टाइम जेको आहे उनखे कढणो पवंदो त जीअं उहे अची करे इलाइक़े जे अंदरि पंहिंजे स्कूलनि जी जेको आहे मेंटेनेंस कराइण जे लाइ भरपूर किरदारु अदा कनि, त इहा हिकिड़ी वॾी जेको आहे सो हिकिड़ो जिहाद थींदो। छो जो असांजो आहे ई माना हिकिड़े क़िस्म जो मुस्तक़िल, ऐं ॿारु जेको असां वटि अचे थो, असां वटि जेको आहे वेहे थो, उनखे असां डेवलप करण जे लाइ काई बि अहमियत उनखे न ॾियूं। असां जेकॾहिं ॿियनि सरगर्मियुनि में टाइम जेको आहे वेस्ट कयूं था, लिहाज़ा हिन में जेको आहे असां टाइम नथा ॾियूं, इहा जेको आहे ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। मां हिकु जेको आहे सो वर्कर जी हैसियत सां, समाजी वर्कर जी हैसियत सां, हिकु उस्ताद जी हैसियत सां जेको आहे साईं खे रिक्वेस्ट कंदुमि त प्लीज़ ख़ुदा जेको आहे सो पंहिंजी औलाद सम्झी
इन सभई जेके बि तव्हांखे वोट ॾेई हिन नाला जेके इन से ऐवाननि ताईं पहुचाइनि था, इन्हनि जी हिकिड़ी वॾे में वॾी ज़रूरत इहा ई आहे त उन्हनि जे जेको आहे सो स्कूलनि में उन्हनि जे जेको आहे सो जेके BSU यूनिट आहिनि जेको हेल्थ वारा उन्हनि में जेको आहे अची करे उन्हनि जी जेको आहे सो जेके बि उते बेसिक नीड आहिनि उन्हनि खे जेको आहे सो तव्हां जेको उजागर कयो त हिकिड़े क़िस्म जी बहितरी थींदी त स्कूल डेवलप थींदा, असांजो फ्यूचर बि डेवलप थींदो आहे। इंशाल्लाह जेको आहे सो असां हिकिड़ो सुठे जेको आहे सो बहितरीअ तरफ़ जेको आहे सो रवाना थींदासीं। ऐं ख़ुशूसन हिन वक़्तु जेको अॻु में मां ॻाल्हि करे वियुमि कोविड जे हवाले सां, इन में जेको आहे सो मास्क जी ज़रूरत थी पए ॿारनि खे, ऐं जेको आहे सो हथनि धोअण जे लाइ जेको आहे साबुण जी ज़रूरत थी पए या हैंडवॉश जी जेको आहे ज़रूरत थी पए, उहे बि जेको आहे या सैनिटाइज़र जी ज़रूरत थी पए, उहे बि चूंडियल नुमाइंदा जेको आहिनि प्रोवाइड कंदा जेके स्कूलनि खे तमामु बहितर जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जी असांजी तालीम असांजे तालुके जी थींदी। मुंहिंजी वरी बि अपील आहे साईंजनि खे त महिरबानी करे पंहिंजे जेको आहे सो मसरूफ़ तमामु कुझु घड़ियूं जेके कढी असांजे स्कूलनि खे ॾियनि जीअं असांजी तालीम बहितर थी। साईं गुलाम अली साईं, तव्हांखे ॿिए नंबर इहो सुवाल पुछा कंदासीं त असांजे इलाइक़े में मयारी तालीम केतिरे क़दुरु ॾिनी वञे थी? ही तव्हांजो मेरा बेहतरीन सवाल आहे। मां शइ ते पढ़ियो हुयो त वी नॉट मेड अ थिंग्स बट वी मेड अ पीपल। असीं शयूं न ठाहींदा आहियूं, असां माण्हू ठाहींदा आहियूं, असीं अफ़राद ठाहींदा आहियूं। उन हवाले सां हिकिड़ो तालीम जो किरदारु उन में तमामु बहितरीनु किरदारु आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त असां वटि मयारी तालीम हिते बिल्कुलु नथी ॾिनी वञे, हिते सिर्फ़ु फॉर्मेलिटीज़ ते ॾिनो थो वञे, कमु कयो थो वञे, जेको असां वटि न आहे। मयारी तालीम जे लाइ असांखे करिकुलर ऐं को करिकुलर एक्टिविटीज़ खे टच करणो पवंदो, जंहिंमें मयार जो ॿार जो मयार जाचण लाइ ॿार जे माइंड खे टच करे ॾींदो। जेका SLO बेस स्टडी आहे असांजी क्लासनि में उहा कराइणु घुरिजे। हिते SLO बेस स्टडी नथी कई वञे, जेको 2006 में हिकिड़ो करिकुलर डेवलप थियो नेशनल करिकुलम। हाणे उहे असां वटि SLOs त आहिनि पर असांजे SLOs ते कमु नथो कयो वञे। उन खां अलावा असां वटि करिकुलम एक्टिविटीज़ न आहिनि, जेका फिज़िकल एक्टिविटी ॿार खे अचीवमेंट करणु घुरिजे उहा हिते असां वटि कान्हे का। उहा जेके वॾा ग्राउंड्स आहिनि उन में ॿारनि खे खेॾाए करे उन्हनि जी हिकिड़ी नशोनुमा कई वञे त जीअं ॿार मेंटली तौरु जेको आहे फिट रहे। असांखे मयारी तालीम जे लाइ वधि खां वधि कोशिशि करणी पवंदी, जेको असांजो उस्ताद आहे असांखे उनखे ट्रेनिंग करणो पवंदो, उनखे ट्रेनिंग ॾियणी पवंदी ऐं मयारी इदारे खां उनखे ट्रेनिंग कराइणी पवंदी। जी नाज़रीन, तमाम सीनियर उस्तादनि ऐं सोशल वर्करनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿिए हफ़्ते तव्हां सां गॾु हूंदासीं कंहिं ॿिए इशू ते ऐं ॿिए कंहिं महिमान सां गॾु। तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।